अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या कुर्रत ऐनी बिका या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तमाम अहबाब, दोस्त, हजरात, सभिनी जी ख़िदमत में हीअ गुज़ारिश आहे त ही वक़्तु जंहिं वक़्त में काफ़र बुज़दिल पाकिस्तान जी फ़ौज ऐं पाकिस्तान जे अवाम जे इम्तिहान जी कोशिश में आहे। हू बुज़दिल पाण वांगुरु ॿियनि खे बुज़दिल सम्झे थो, पर इंशा अल्लाह तबारक व तआला जहिड़ी तरह हमेशह असां पाकिस्तानी क़ौम यकजा थी करे इन बुज़दिल बनीए हिंदू खे जवाबु ॾिनो आहे, अहिड़ी तरह इंशा अल्लाह असां अॼु गॾु आहियूं। ऐं पाकिस्तान जी क़ौम में हिन वक़्तु को बि न को सिंधी आहे, न को मुहाजर आहे, न को पठान आहे, न को पंजाबी आहे। असां हिन वक़्तु समूरा जा समूरा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण वारा हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबिय्यीन जा सभु ग़ुलाम आहियूं। लिहाज़ा हिन वक़्त में पाकिस्तान ते जेका मेरी अख खणी हिंदुस्तान निहारियो आहे, पाकिस्तान जी फ़ौज अॻु में आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला असां बि पाकिस्तान जी फ़ौज सां हर तरह हर सतह ते इंशा अल्लाह गॾु आहियूं। मुंहिंजी तव्हां सभिनीनि खे गुज़ारिश आहे, जेके मुंहिंजो आवाज़ ॿुधनि था, मुंहिंजो ही तव्हांजे साम्हूं हाज़िर थियणु को महज़ मशहूरी जे लाइ नाहे, न को मुंहिंजो हाज़िर थियणु तव्हांजी ख़िदमत में को दिलपिशोरी जे लाइ आहे। अल्लाह तबारक व तआला असांजे मुल्क पाकिस्तान खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। ऐं अवां सभिनीनि खे गुज़ारिश आहे, असां यकजा थी करे पाकिस्तानी आहियूं। हर माण्हू पंहिंजे महाज़ ते पाकिस्तान जो दिफ़ा करे। ऐं वक़्तु आयो जहिड़ी तरह मां गुज़ारिश कई आहे, असांजी रिवायत आहे अहले सुन्नत व जमात बिलख़ुसूस पाकिस्तान असां ई ठाहियो हुयो। पाकिस्तान बचाइण में असांजे वॾनि जो किरदारु आहे, रहियो आहे ऐं रहंदो इंशा अल्लाह तबारक व तआला। इन जे ई करे असांजे मुल्क जूं समूरियूं ख़ानक़ाहूं, दरगाहूं, दीनी इदारा सभु सॼी क़ौम यकजा आहियूं ऐं इंशा अल्लाह तबारक व तआला पाकिस्तान जी फ़ौज सां क़दम ब क़दम गॾु रहंदासूं। अल्लाह तबारक व तआला पाकिस्तान जो हामी ऐं नासिर रहंदो। ऐं असां सभिनीनि खे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर सय्यदुल मुरसलीन ख़ातमुन नबिय्यीन सय्यदना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो ऐं हिननि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। अल्लाह तबारक व तआला पाकिस्तान खे सदाईं ख़ुशि रखे। पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह सय्यदुना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि